अस्सलाम वालेकुम नाज़रीन दी खबर शामिल करना हला नौशर फिरोज़ खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सनाउल्ला अब्बासी मिठियाणी जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िले नौशर फिरोज़ ज़ोन 2 जे चूंडियल समूरन बिरादरियुनि जे हलफ़ बिरादरी तकरीब मिठियाणी जे मोहम्मद लाइक चांडियो हाई स्कूल में खलफ़ाए जान मोहम्मद चांडियो जी सरपरस्ती में मुनक़िद कई वई। हलफ़ बिरादरी तकरीब में जमात इस्लाहुल मुस्लिमीन जे मरकज़ी मुआविन जनरल सेक्रेटरी खलीफ़ा नज़ीर अहमद चन्ना, सूबाई सदर काजी मशहूद अहमद कुरैशी, सूबाई जनरल सेक्रेटरी मखदूम मोहम्मद आज़म, मुआविन सदर मुश्ताक अहमद सुमरो, सूबाई मुआविन सेक्रेटरी तारिक हुसैन मंगी समेत सूबाई सिंध जे उहदेदारनि खुलफा इकराम समेत ब्रांचुनि जे उहदेदारनि शिरकत कई। हलफ़ बिरादरी तकरीब जो बाक़ायदा आगाज़ कुरान पाक जी तिलावत सां कयो वियो ऐं आयल महिमाननि खुलफा इकराम खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पाराया विया ऐं गुलनि जा हार पाराया विया। हलफ़ बिरादरी तकरीब में समूरन बिरादरियुनि जे उहदेदारनि खे जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़ोन जे सदर मौलाना रब नवाज़ चन्ना हलफ़ खणायो। हलफ़ बिरादरी तकरीब में ख़लीफ़ा डॉक्टर वजीहुद्दीन मेमुन पारां सेहत ऐं तंदुरुस्ती बाबति लेक्चर ॾिनो वियो। ब्रांच नौशरो फिरोज़ में मिठियाणी खे बहितरीन कारकर्दगी ते मञता तौर सर्टिफिकेट ॾिना विया। हलफ़ बिरादरी तकरीब खे ख़िताब कंदे सूबाई सदर काज़ी मशहूद अहमद कुरैशी, मोहम्मद सुमरो, मिठियाणी जे सदर मंसूर अहमद चुगताई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त दीन इस्लाम अमुन भाईचारे सां रहण जो सबक़ ॾियारे थो। पाड़े वारनि सां सुहिणो सलूक करणु घुरिजे। जमात इस्लाहुल मुस्लिमीन जा उहदेदार ऐं मेंबर पंहिंजे मुर्शिद खे रसियल वाट ते हलनि, हिक ॿिए जो साथ ॾियनि, हिक ॿिए सां गॾिजी पंहिंजा थोरे ओड़े पाड़े वारनि जा मसइला हल कनि, पंहिंजो ऐं पंहिंजे घर भातियुनि जे सिहत जो ख़ासि ख्यालु रखणु घुरिजे।